में लेबर वेंदी आहे ऐं उन सां गॾोगॾु GDA जा जेके SUP जा दोस्त आहिनि जिन तकरीरूं बि कयूं उन्हनि जा ॿिया जेके तमामु साथी आहिनि जेके ॿियूं पार्टियूं आहिनि उन्हनि सभिनी दोस्तनि खे असां ॿीहर सलाम था चऊं। मुंहिंजा साईं अॼु ही जेको एहतजाज जो सॾु आहे सभिनी खे यादि हूंदो उहो एहतजाज हैदराबाद बाईपास ते थियो जिथे सिंध जा लखा माण्हू कठा थिया पीर साहब जे सॾ ते लखा माण्हू कठा थिया उन्हनि लखनि माण्हुनि फ़ैसिलो ॾिनो त इहे इलेक्शन चोरी उन खां बाद में पीर साहब खे हिकिड़ो ॿियो फ़ैसिलो कयो त जॾहिं इहे चोरी इलेक्शन आहे त इन चोरी इलेक्शन में असांजा जेके ॿ या टे नुमाइंदा तव्हां ॾिना आहिनि खटल उहे बि असां पंहिंजा असेंबली में न मोकिलियूं। सीनियर कानूनदान भी आहिनि ऐं ज़िले खैरपुर जा GDA जा कन्वीनर भी आहिनि ऐं अॼु हिन प्रोग्राम जा अॻुवाण भी आहिनि। मां दावत किताब जे लाइ दावत इरशाद हुसैन धारेजा साहब जन खे पर उन्हनि जे शान में हिकिड़ो शेर पढ़ंदुमि हुकूमत हट भी कूड़ा कूड़ी तोर तराजिया चाहे त कूड़ा केस भी कूड़ा कूड़ो वक्त जो काज़िया बस जेको ॾाढो सोवा काबो कलर कंजर जी बाज़िया। मुल्क जे तारीख़ ते शाह ॾींहं तौर यादि रखियो वेंदो। असीं समझूं था ख़ास तौर ते सिंध वारा सिंध में वसंदड़ सभु माण्हू सिंधी आहिनि उहे उर्दू स्पीकिंग हुजनि या सिंधी स्पीकिंग हुजनि जेके सिंधूअ जो पाणी था पीअनि जेके सिंध मां अनाज पैदा थिए थो उहो खाइनि था उहे सिंध जा पुट आहिनि। असीं समझूं था त असांखे जेका सिंध वारनि खे हेठि पघार ज़िले खैरपुर जी जेका क़यादत असां गॾु वेठी आहे हिते जेके मौजूदु आहिनि सभिनीनि खे अस्सलाम वालेकुम। जीअं त अॼु असां हिते सभु गॾु थिया आहियूं ईअं जाली इलेक्शन जे ख़िलाफ़ हीअ जेका जाली इलेक्शन असांजे मथां 8 फरवरी 2024 ते मुड़ी वई आहे ऐं इहा फारम 47 जी पैदावार आहे असांजे वोटनि जी पैदावार कोन्हे कंहिं बि वोट जे लाइ हुननि माण्हुनि खे वोट ॾेई न आंदो आहे ऐं इन इलेक्शन जे लाइ असां उन टाइम बि असां इहा ई शइ चईसीं त इहा इलेक्शन नामंज़ूर हिन में बि असांखे इहा इलेक्शन नामंज़ूर आहे ऐं इन इलेक्शन जे लाइ हिते हिमत ताईं जेका जदोजहद हली आहे अॼु ही जेको असां कारो ॾींहुं मल्हायूं पिया इन जो पैगाम आहे त सिंध जी आवाम तव्हांजे ही जेका बोगस तव्हां असांजे मथां इलेक्शन मुड़ी आहे उन खे कॾहिं बि क़बूल नथो करे। अॼु ही आवाम जेका निकिती आहे तव्हां इन ॻाल्हि जो सबूत आहे त इहा इलेक्शन जेका कूड़ वारी सियासत नथो मां मञा कूड़ वारी सियासत नथो मां मञा ॾाढ जी हीअ हुकूमत नथो मां मञा शेम 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 कूड़ वारी सियासत नथो मां मञा भेद पगार हक़ छिनी था छॾनि वोट चोरी था कनि खून इंसाफ जो आ कयो ज़ालिमनि इहा अंधी अदालत नथो मां मञा ॾाढ जी हीअ हुकूमत नथो मां मञा शेम 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 कूड़ वारी सियासत नथो मां मञा कहर जूं ठही भिटियूं कहर जूं हिन भिटियूं ज़ुल्म जूं हिन छतियूं खून जा फर्श हिन जबर जूं कुर्सियूं रत सारंगी रियासत नथो मां मञा रत सारंगी रियासत नथो
मां मञा ॾाढ जी हीअ हुकूमत नथो मां मञा नथो मां मञा शेर 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 ॾाढ जी हीअ हुकूमत إن كانت إلا صيحة واحدة فإذا هم جميع لدينا محضرون فاليوم لا تظلم نفس شيئا ولا تجزون إلا ما كنتم تعملون إن أصحاب الجنة اليوم في شغل हिंदुस्तान के पिंडा जरा दुनिया की दोस्त जेके राइट साइड ते दोस्त बिना महिरबानी करे लेडीज़ का थोड़ो पोइते महिरबानी थींदी तव्हां सभिनी महिरबान दोस्तनि जी जो सभिनी जो पंहिंजो प्रोग्राम आहे अवां हिन प्रोग्राम खे तमामु बहितर कयो आहे तव्हांजी इलाही महिरबानी आहे हाणे अवां जे वधीक बहितरी जी ज़रूरत आहे त हिन प्रोग्राम खे वधीक बहितर कयो मुल्क में लॻाए उन लीडर जी ज़रूरत आहे हिन मुल्क खे अवाम उनखे चुनियो आहे उनखे ध्यानु कयो वञे उनजी वॾी महिरबानी पाकिस्तान जिंदाबाद पाकिस्तान जिंदाबाद पाकिस्तान जिंदाबाद इमरान खान जिंदाबाद पीटीआई जिंदाबाद पीटीआई जिंदाबाद ये जेका पार्टी आहे ही जेको जथो आहे ही जेको जीडिया आहे इहो जोलांसी आहे तव्हां त एमपीए जी सीट ते अलाए छा मो छा करण जे लाइ तयारु हूंदा इंतिहाई किरियल हरकतूं करण जे लाइ हिकिड़ी एमपीए जी सीट जे लाइ कोशिशि कंदा पर असांजे पीर साहब जीडीए इहो कयो त साईं मोहम्मद राशिद शाह असांजो एमपीए थियो संगठन मां दोस्त एमपीए थियो हिकिड़ी असांजी एडीएमपी थी उन्हनि सभिनी खे इहो साहब जो हुकुम कयो त असेंबली में हलफ़ लाइ थी असां एॾनि नंढड़े नंढड़े नुमाइंदनि जा मोहताज न आहियूं ही उहा काठी आहे हीअ उहा धुर आहे हीअ सूर्य जो आग सॼाई सिंध जी वारसी कई आहे उन सूर्य जे पुत्र साईं श्यामा शाह सानी अगूणे पीर साईं सरदार इहो साबित कयो 65 जी जंग में हुरफोर्स ऐं सदस क़यादत उहो तारीख़ जो हिसो 71 जी जंग में वरी उहो रिपीट थियो ज़ाहिर इहो थियो त जॾहिं बि मुल्क क़ौम त तकलीफ़ ॾे मां
माहौल ईंदो त ही गादी ही पीर पंहिंजो किरदार हिन वतन जी ख़ातिर ज़रूर निभाईंदो। ऐं हाणे ॾिसंदासीं हिन जा करतूत इहे हुया त तव्हां ॾिठो हूंदो त हिन साॻी हुकूमत सिंध में हिकिड़ो मिठो निज़ाम ॾिठो। उन मिठे निज़ाम वाले ख़ुशि हुआ त असां सिंध खे अहिड़े तरीक़े सां विकिणी ॾींदासीं। पर पीर साईं सरदार थियो ऐं हुन हैदराबाद जे मैदान वरी बाईपास ते हिकिड़ो अज़ीम शान लखां माण्हुनि जो जथ कठो करे हिकु सिंध हिकु निज़ाम हिननि जा हौसला बदाल थी हिननि जा बुलंद हौसला बदाल थी विया ऐं उहो वापसि वरितो। अॼु वरी सिंध में हिकिड़ो इंतिहाई कारो नाम मुंहिंजी नज़र में कालाबाग डैम खां बि वधीक ख़तरनाक असां सिंधी वरी जिदोजहद करे चुका आहियूं अॼु माज़ी में कालाबाग डैम जे ख़िलाफ़। पर अॼु ही जेके केनाल ठहनि पिया इहे कालाबाग डैम जो वधीक हानिकार इहो पाणी जो मसइलो न आहे। यकीन कयो ही पैगाम अवां दर दर पुॼायो त ही पाणी जो मसइलो न आहे। ही मसइलो 7 करोड़ सिंध जे माण्हुनि जी ज़िंदगी मौत तव्हां सम्झो था ख़ामोश थी पवंदासीं न। इन जे लाइ शाइर चयो आहे त जंहिं आज़ाद गुज़ारियो आहे जंहिं आज़ाद गुज़ारियो ते पंजोर ॾिसी के शींहं कॾहिं गजबोर छॾी आहे कहे काबी चंबे भावता आखे जी होठ वधिया डर जो डर लाया जो तव्हां खे डराए को डर के भी हुकूमत जो पारां ॾिसी हुकुमरानी जी कुर्सी ते वेही ऐं शींहं खणण जी कोशिशि था कयो न। डर जो किधर न झिरकी झड़प ॾिसी जंहिं आज़ाद गुज़ारियो आहे पहला मौत काशी मुंहिंजा साईं ही चोरी थियल मैंडेट ही जेको चोरी थियल इलेक्शन ख़रीद थियल इलेक्शन ही इलेक्शन जे ख़िलाफ़ अॼु असां यौम सियाहत छाजे करे इन इलेक्शन खां पोइ जेका हुकूमत ठही आहे हुन में ॾिसो अॼु खाइण जो मिसाल वठो आहे ॾाढो सिचुएशन जीअं असांजे दोस्त चयो त असांजे तालके जो जनरल सेक्रेटरी आहे अब्दुल जब्बार टंगड़ उन जे घर ते धाड़े लॻंदा शख़्स हमलो रोड ते असांजो सीनियर वकील ऐं जीटीए जो रहनुमा सैयद गुलाम मुर्तज़ा शाह राशिदी ज़ख्मी ही रोड ते ही जंगल थी वियो। इंतजामिया ही जेका गवर्नमेंट हले थी ही तव्हांजे टैक्स ते थी हले हिन मुल्क हिन खिते जे माण्हुनि जे टैक्स ते ऐं सिंध जेको लॻभॻि 70% रेवेन्यू थो ॾिए हुनखे सिलो ईंदो आहे त हुनजे ख़िलाफ़ हुनखे बंजर करण जे लाइ सिंध धरतीअ खे बंजर करण जे लाइ बयाबान करण जे लाइ ही हिकिड़ा डैम जेके केनाल असीं हिन केनाल खे विंधियूं असां साफ़िद सां गॾु साफ़िद जे ख़िलाफ़ जेको जेका एक्ट ठहियो असां उनखे कंडेम कयो अंदरि अहिड़ियूं अमेंडमेंट्स जंहिंमें बदिली थी आहे जंहिंमें माण्हुनि जे हक़नि खे सल्व करणु असां उन्हनि खे कंडेम कयो असां इहो ॿुधाइण चाहियूं था ॾिसो त हुते कल्ह हैदराबाद में टोनी कोठी जेको एहतजाज जो वकील जो हिकिड़ो एसपी साहब एॾो ख़राब थी वियो आहे जो हिकिड़ो वकील गाॾी क्रॉस के कम खे वठी वियो हुन ते वकील एहतजाज कयो असां हुन एहतजाज में बि हुआसीं हुननि सां गॾु यकजहित थी ऐं तव्हां नतीजो ॾिठो गाॾियूं एसपी घर भेड़ो तव्हां असां जॾहिं गॾु थींदासीं त पोइ हीअ जेका लाइन ऑर्डर सिचुएशन हिते असांखे उहे ऑफिसर खपनि जेके अमन असां पुरज़ोर हिन प्लेटफॉर्म त बि असांखे अपील था कयूं त तव्हां जेके हमिलो थियो आहे असांजे जनरल सेक्रेटरी तालके जे घर ते जेके माण्हू ज़ख़्मी थिया उन्हनि खे ॾोहारियुनि खे गिरफ़्तार कयो ऐं उन्हनि खे कानून जे कटड़े में सज़ा ॾियो। तव्हां ॾिसो त इस्पतालुनि जी हालत छा
हिन वतन जे हिन धरतीअ जे माण्हुनि खां कोई नुक़सान हाल कोन्हे असां सभिनी खे गॾिजणो पवंदो अॼु चवंदा आहिनि जीटीए तव्हां ॾिसो जंहिं ॾींहं खां वठी इलेक्शन थी आहे उन भेरी डे ते पीर साहिब जेको स्टैंड कंदो आहे अॼु ताईं जीटीए मुसलसिल एहतजाजनि में माण्हुनि सां गॾु ऐं असां सभ खां पहिरियां तव्हां सभिनी दोस्तनि जो तमामु वॾो शुक्रियो ख़ुसूसन असांजे लेडीज़ विंग जो जंहिं वॾी भरपूर अंदाज़ में शिरकत कई आहे तव्हां सभिनी साहिब जो शुक्रियो असां हिन प्लेटफॉर्म तां हिकु दफ़ो ॿीहर इन जाली इलेक्शन जे जेका 8 फेबरवरी 2024 ते मुनक़िद थी हुई उनखे नामंज़ूर था कयूं ऐं